नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ के चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान पारां 26 नवंबर ते रावलपिंडी पहुचण जो ऐलान कयो वियो आहे। पर वफ़ाक़ी हुकूमत तहरीक इंसाफ जे धरणे में ख़ुदकश हमले जो अलर्ट जारी करे छॾियो आहे, जंहिंखां आवाम जे ज़हननि में केतिराई सवाल उभरी आया आहिनि। उन सिलसिले में हैदराबाद जा शहरी ऐं सियासी समाजी माण्हुनि जो छा चवणु आहे, ॾिसूं था SS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लगारीअ जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, 26 तारीख़ इमरान खान इस्लामाबाद में धरणो हणण वञी रहियो आहे ऐं हुकूमत पारां उनखे इहे इंस्ट्रक्शन ॾिना पिया वञनि, इहे हिदायतूं ॾिनियूं पियूं वञनि त धरणो न हयो वञे, धरणे ते ख़ुदकुश धमाको भी थी सघे थो। अचो त इन सिलसिले में हैदराबाद जी आवाम खां पुछा कयो तो उनजो छा चवणु आहे। करना भी चाहिए इमरान खान को और ऐसा होना भी चाहिए। मैं इमरान खान से रिक्वेस्ट करूँगा कि सिंध में भी आए और ये भुट्टो का नारा ख़त्म करे। ये कोई तब्दीली नहीं लेकर आएगा, ये प्योर एजेंट है कादियानियों का और हमको इसके ऊपर भी शक होने लगा है। ये मुल्क को, पाकिस्तान को नुकसान पहुंचाने के लिए, आवाम को नुकसान पहुंचाने के लिए इसको इतनी शर्म नहीं है कि आज मुल्क की क्या हालत है मईशत की, और ये धरने दिए जा रहा है। धरना जो दे रहे हैं तो इसको पहली बात वो इमरान खान अपने देखें पहले भी इन्होंने दिया है, बहुत सारे दिए धरने, तो इससे मुल्क से कुछ नहीं हुआ नहीं है। साईं को भी फ़ाइदो कोन्हे को, यकीन कयो सुबुह 7 बजे को निकितो आहियां, मूं हींअर हिकिड़ी सवारी मस खई है। उहीं भी गरीब माण्हू त उहीं ॾुखनि में सूरनि में यारो लॻो पियो आहे। धरने सां मुल्क खे नुक़सान आहे, जॾहिं बि धरनो हलंदो मुल्क खे नुक़सान ई थींदो आहे, फ़ाइदो कॾहिं कोन थियो आहे। मुल्क की मुफ़ाद जे लाइ सोचणु खपे हुकुमराननि खे ऐं आवाम जी भलाई जे लाइ सोचणु खपे। इमरान खान जो जेको धरनो आहे क़तन आवाम जे मफ़ाद में न आहे। पहिरीं बि हिन जॾहिं धरनो हयो त चीन जो वफ़द अचे पियो, जेको हिन जे धरने करे डिस्टर्ब थियो, वो पाकिस्तान के छॾे उन इंडिया जो रुख कयो। हाणे सऊदी जो वफ़द अचण वारो आहे, ही उनखे डिस्टर्ब करणु चाहे तो कि इमरान खान को अपना धरना जारी रखना चाहिए, क्योंकि ये इमरान खान की अपने घर की जंग नहीं है, ये पूरे पाकिस्तान की जंग है। और ये पूरे पाकिस्तान की जंग के अंदर जो है इस पूरा पाकिस्तान इसके साथ साथ जो है शामिल हो गया है। ये असां 70 साल खां इहो पिया धरणनि इन्हनि मसइलनि में पंहिंजो गिरियल आहियूं ऐं उन हवाले सां त इहे शयूं फ़िलहाल न थियणु खपनि ऐं हुकूमत खे इलेक्शन जी तारीख़ ॾियणु खपे। हुनखे पाकिस्तान जे हालातनि खे मद्देनज़र रखंदे थोरो एहसास करणु खपे। इमरान खान पारां 26 तारीख़ ते लॻंदड़ धरणे बाबति शहरनि सियासी समाजी धुरियुनि जा तव्हां वीचार ॿुधा। हिकिड़नि शहरनि जो चवणु हो त इहो धरणो लॻणु घुरिजे, इहो आवाम जे मुफ़ाद में आहे, मुल्क जे मुफ़ाद में आहे, मुल्क में महांगाई आहे, मुल्क में बेरोज़गारी आहे, उन लाइ इहो धरणो लॻणु घुरिजे। जॾहिं कुझु शहरनि ऐं सियासी समाजी धुरियुनि जो चवणु हो इहो धरणो आवाम ऐं मुल्क जे कंहिं बि तरह फ़ाइदे में न आहे, इहो धरणो न लॻणु घुरिजे, इन सां अमन अमान जो बि मसइलो पैदा थी सघे थो। इमरान खान ते पहिरियां बि हमिलो थी चुको आहे ऐं ॿीहर बि मुमकिन आहे त हमलो थिए, लिहाज़ा इन क़िस्म जा जेके धरणा इहे मुल्क जे मुफ़ाद में न आहिनि। सियासत ज़रूरु हुजणु घुरिजे, इज़हार जी आज़ादी ज़रूरु आहे, लेकिन इन जो मक़सदु इहो न आहे त मुल्क जो फीथो जाम कयो वञे ऐं आवाम खे परेशान कयो वञे, त उन करे इहो धरणो न लॻे। कैमरामैन हुज़ूर भाई सां गॾु एजाज़ लेगारी, हैदराबाद।